बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंधी लोक अदब दास्तान में खुश आमदीद। पेश आहे अॼु जी ॻाल्हि। हिकु दफ़े हिकु ईसाई कुझु सवाल लिखी हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्ह खे मोकिलिया त पाण रज़ी अल्लाह ताला अन्ह उन सवालनि जा जवाब ॾियनि। ईसाईअ जा सवाल ही हुआ। सवाल नंबर पहिरियों हुयो त माउ जे पेट मां ॿ ॿार हिकु ई वक़्तु हिकु ई ॾींहुं पैदा थिया। हिकु ई ॾींहुं ॿई मरी विया, पर हिक जी उमिरि 100 साल ॿिए भाउ खां वॾी ऐं ॿिए जी उमिरि 100 साल ॿिए भाउ खां नंढी हुई। उहे ॿई केरु हुआ ऐं ईअं कीअं थो थी सघे? सवाल नंबर 2 हुयो त उहा कहिड़ी ज़मीन आहे जेका वजूद में आई त सिर्फ़ु हिकु दफ़ो सिजु निकितो, वरी न विच में सिजु निकितो, न ॾींहुं क़यामत ताईं वरी सिजु निकिरंदो। सवाल नंबर 3 हुयो त उहा कहिड़ी क़बर आहे जंहिंमें पूरियल ज़िंदह रहियो। क़बर उनखे सैर कराईंदी हुई, पर वरी दफ़न थियल क़बर मां ॿाहिरि आयो ऐं ज़मीन ते ज़िंदह थी रहियो ऐं पोइ वरी फ़ौत थियो। उहो कहिड़ो क़ैदी आहे जंहिंखे क़ैद खाने में साह खणण जी इजाज़त कोन्हे, पर उहो बग़ैर साह खणण जे बि ज़िंदह आहे। ईसाईअ जा सवाल पढ़ण बैदि हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्ह हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्ह खे सॾायो ऐं फरमायो त आउं जवाब ॿुधायां थो, तूं हिननि सवालनि जा जवाब लिख। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्ह सवालनि जा जवाब हिन तरह लिखिया। नंबर पहिरियों त 2 भाउ जेके हिकु ॾींहुं पैदा थिया, हिकु ॾींहुं ॿिन्ही जी वफ़ात थी, पर हिकु भाउ ॿिए खां 100 साल वॾो ऐं ॿियो भाउ वॾे भाउ खां 100 साल नंढो हुयो। उहे ॿई भाउ हज़रत अज़ीज़ अलैहिस्सलाम ऐं हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम आहिनि। ॿई हिकु ॾींहुं हिकु वक़्तु माउ जे पेटां पैदा थिया। ॿिन्ही जी वफ़ात जो ॾींहुं बि हिकु आहे, पर विच में अल्लाह ताला पंहिंजी कुदरत जो करिश्मो ॾेखारण लाइ हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ते 100 साल मौत उतारी रखियो ऐं 100 साल खां पोइ वरी ज़िंदह थी घर वियो ऐं कुझु ॾींहं ज़िंदह रहियो ऐं पोइ ॿई भाउ हिकु ॾींहुं फ़ौत थिया। उन करे हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जी उमिरि 100 साल नंढी ऐं हज़रत अज़ीज़ अलैहिस्सलाम जी उमिरि 100 साल वॾी थी वई। उहा ज़मीन जंहिं ते सिजु सॼी उमिरि में सिर्फ़ु हिकु दफ़ो निकितो, वरी न निकितो ऐं न ई निकिरंदो, उहा ज़मीन दरियाए कुलज़म जो तरो आहे जिते फ़िरौन ग़रक़ थियो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम क़ौम सां गॾु ॿिए पार सलामतीअ सां पहुची वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मौजज़े सां दरिया ख़ुश्क थी वियो ऐं दरिया जे तरे खे अल्लाह पाक जे हुकुम सां सिजु निकिरी जल्दी ख़ुश्क कयो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम सां दरिया पार कयो ऐं फ़िरौन ग़रक़ थी वियो। उन वक़्तु अल्लाह जे हुकुम सां सिर्फ़ु हिकु दफ़ो सिजु निकितो ऐं वरी ॾींहुं क़यामत ताईं उते सिजु न निकिरंदो। नंबर 3 उहा क़बर जंहिंमें दफ़न थियल ज़िंदह रहियो ऐं क़बर दफ़न थियल खे सैर कराईंदी रही। उहा क़बर उन मच्छीअ जो पेट हुयो जंहिं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे ॻीही वरितो। क़बर हज़रत यूनुस ज़िंदह रखी उन खे समुंड जो सैर कराईंदी रही। पोइ हज़रत यूनुस मच्छीअ जे पेट मां ॿाहिरि ज़मीन ते आया, ज़िंदह रही वरी फ़ौत थिया। नंबर 4 जेको क़ैदी क़ैद खाने में साह नथो खणे, बग़ैर साह खणे बि ज़िंदह रहे थो, उहो क़ैदी उहो ॿारु आहे जेको माउ जे पेट में आहे, पर अल्लाह ताला उन जे साह खणण जो ज़िक्र न कयो, पर पोइ बि उहो ज़िंदह रहे थो। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्ह खां उहे जवाब लिखाए हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्ह ईसाई बादशाह वटि मोकिलिया। ईसाई बादशाह उहे जवाब पढ़ी हैरान थियो ऐं चयो, मुस्लमाननि वटि जेका ॼाण आहे उन जो मुक़ाबिलो केर बि नथो करे सघे।